नाज़रीन, कराची में NPIW जा मुलाज़िमन मुतालबन जी मनता लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मुलाज़िम फुआरा चौक ते धरणो हणी वेही रहिया। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे नजीब नाइज। जी नजीब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी NPIW वाटर मैनेजमेंट जे मुलाज़िमन कराची प्रेस क्लब खां सिंध असेंबली तरफ़ मार्च कयो आहे ऐं सिंध असेंबली वेझो ई फुआरा चौक ते उन्हनि जो धरणो जेको आहे जारी आहे। अचो त मुलाज़िमन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन जा कहिड़ा मुतालबा आहिनि। वाटर मैनेजमेंट NPIW 2005 खां रात में असां लोअर स्टाफ कमु करे रहिया आहियूं। असांखे DG साहब सेक्रेटरी साहब यको चयो आहे तव्हांखे रेगुलर कयो। असांजा जेके 11 खां 17 ताईं साहब थी विया। असांखे आसरा ॾींदो। अॻु में बि 3 महीना असां डिसंबर 2020 ते आयासीं। साईं जन पाण चयो, जेको हाणे साईं नदीम शाह आयो साम्हूं, उहो बीठो इन इहो ई चयो तव्हांजो समरी ठहियो पियो, मां तव्हांजो कमु करे रहियो। असांखे ठली आसरा ॾियनि था, असांखे रेगुलर नथा कनि। 5-5 महीने खां असांजो पघार बि माना 5 में अपार्टमेंट में मिली आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असांखे डेटा ॾियनि रेगुलर था कनि। असां हिते 18 ग्रेड या 16 या स्केल सभु थी विया। असां 21 स्केलर आहियूं। उन्हनि खे रेगुलर कोन पिया। कई दफ़ा धरणो आहियूं, कई दफ़ा पर्चियूं ॾेई उथारे छॾनि। अॼु तव्हांखे पको कयूं था, सुबुह जो पको न असांजो मसइलो हल था कनि, न असांखे रेगुलर कंदा। कई दफ़ा पहिरियां असां एहतिजाज करे चुका आहियूं। NPIW लोअर स्टाफ जा असां मुलाज़िम आहियूं, नंढा मुलाज़िम। 15,000 सैलरी आहे असांखे। 15,000 सैलरी आहे। 15,000 मां तव्हां ॿुधायो त असां पंहिंजे जेके ॿार आहिनि, पंहिंजा बच्चा आहिनि, उन्हनि खे डेली घणी ख़र्ची ॾियूं। जेके उहे स्कूल वञनि, का शइ वठनि, ख़ुदा जो कसम आहे उहे रोईंदा वञनि था, रोईंदा वापसि अचनि था पिया। असां 2005 खां भर्ती आहियूं हिन डिपार्टमेंट में। असांखे रेगुलर न कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु असांजी उमिरि बि वधंदी थी वञे। लेकिन मां माज़ूर आहियां। मुंहिंजा पुट 4 आहिनि ॾाड़ीअ सां। उन्हनि खे मां पिनी ऐं जेको आहे 2 पढ़ाया अथमि। हिकिड़ो बुख में वीचारो बीमार आहे। मां 1000 रुपया कमीशन ते वठी ऐं जेको आहे मां हिते पहुतो आहियां त मूंखे हक़ मुहैया कयो वञे। वक़्त लाइ अमल इहो आहे, असांखे पको कयो वञे, असां नोटिफिकेशन कढियो वञे। जीअं असांजो नोटिफिकेशन नथो कढियो वञे, असां हे क़ुर पाक साण खणे सिंध असेंबली ॾे मूव कंदासीं। अगरि असां ते लठबाज़ी कई वई, छा बि थी वियो, असांखे बिला शक मारे छॾनि। जे असांखे कुझु थियो, इन शइ जो ज़िम्मेवार DG नदीम शाह ऐं सेक्रेटरी एग्रीकल्चर ऐं मिनिस्टर एग्रीकल्चर हूंदो। असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। 15 सालनि खां असां सां धोखो थी रहियो आहे। 20 साल थी विया अञा त हिन महकमे में असांखे पको कोन थियो आहे। असांजे हिन महकमे में ईंदा आहिनि माना हुनजा लोअर माना स्टाफ जा पका करण जा। जी NPIW वाटर मैनेजमेंट जे मुलाज़िमनि जो चवणु आहे त उन्हनि खे 2005 में जेको आहे अपॉइंट कयो वियो, पर अञा ताईं जेको आहे उन्हनि खे रेगुलर न कयो वियो आहे। उनखां अलावा उन्हनि खे पघारूं बि जेको आहे 5-6 महीननि खां पोइ हिकिड़े महीने जी पघार मिले थी। जेसि ताईं असांखे को आला ऑफिसर या वज़ीर असांखे लिखत में इहा शइ न ॾींदो त असांजा जेके मुतालबा आहिनि, ख़ासि तौरु रेगुलर करण वारो मुतालबो फ़ौरी तौरु हल न कयो वेंदो।